जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूरु ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूरु पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। जय झूलेलाल दोस्तों, अॼु जे वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदसि त टीजड़ीअ जे विर्त में छोड़ण महिल चंद्रमा खे अर्घु ॾिबो आहे, उहो अर्घु कीअं ॾिजे। पर इन खां पहिरियों मां सभु वीडियोस अपलोड करे चुकी आहियां। टीजड़ी जी कथा कीअं कजे, सुबुह जो असुर कीअं कजे, लोॾो कीअं ॾिबो आहे, सभु मां हिकु हिकु करे वीडियोस अपलोड कया आहिनि, त तव्हां ज़रूरु चेक कजो। हाणे अचो त मां तव्हांखे ॿुधायां थी अर्घु कीअं ॾिजे। शाम जे समय टीजड़ी माता जी कथा कबी आहे, टिकाणे में मंदिर में वञी या घर में ई। जीअं मां ॿुधायो मां उनजो वीडियो मां अपलोड करे चुकी आहियां। जेका असां थाली खणी वेंदा आहियूं उन में अटो, चांवर, फ्रूट और उन सां गॾु काकड़ी ज़रूरु हूंदी आहे। काकड़ी जेका आहे उहा अर्घ में विझबी आहे। त ही मूंखे प्रसाद मिलियो आहे मंदिर मां, जंहिंमें काकड़ी आहे। त जेका मां अर्घ जी थाली ठाहींदमि उन में मां इहा काकड़ी ज़रूरु इस्तेमालु कंदमि। त ॾिसो, हिते मां हिकु कटोरो खयो आहे जंहिंमें खीर खयो आहे, उन सां गॾु रधियल मतिलबु पकल चांवर, काकड़ी प्रसाद वारी। हिकु कटोरे में खया आहिनि गुल, जल जो लोटो, तिल्क ऐं थोरा सा कचा चांवर उन में। इहा अर्घ जी थाली आहे। जेॾी महिल चंद्रमा दर्शन ॾींदा त असांखे अर्घु ॾियणो आहे। त जेको अर्घ जो कटोरो ठाहियोसीं असां, उहो खणी करे पहिरियों अर्घु ॾींदासीं ऐं चवंदासीं, हथ कड़ी पेर कड़ी अर्घु ॾियां कोठे चढ़ी। ईअं 3 दफ़ा चवणो आहे, हथ कड़ी पेर कड़ी अर्घु ॾियां कोठे चढ़ी। इन जो मतिलबु आहे त मुंहिंजा हथ बि सिंगारियल आहिनि, पेर बि सिंगारियल आहिनि और मां श्रद्धा सां तव्हांखे अर्घु ॾियण आई आहियां त मुंहिंजे घर में सुख शांति और समृद्धि हुजे ऐं सभिनी जो वर सलामत हुजे। ईअं चई पहिरियों अर्घु ॾियणो आहे। 3 दफ़ा जी मां ॿुधायोमांव। इन खां पोइ अगरबत्ती घुमाईंदासीं। जिन गणेश चौथ रखियो आहे त उन्हनि जी थालीअ में ॾीओ ॿरियल हूंदो आहे। सो तिल कर्पण करे रही आहियां और चांवर कचा ऐं भॻवान खे हथ जोड़े करे माफ़ी वठिजे। अगरि काई असां खां भुल चुक थी हुजे त असांखे क्षमा कनि और सभिनी जा सुहाग सलामत रहनि, सभिनी जे घर में सुख शांति हुजे। उन खां पोइ घोट राजा खे असां लॻाईंदासीं तिलक। जीअं करवा चौथ में कंदा आहिनि, पंहिंजे चवंदा आहिनि न, घोट त भॻवान बराबरि ई आहे। त असांखे पंहिंजे भॻवान जी बि पूॼा करणी आहे। चंद्रमा खे अर्घु ॾेई आयासीं, पंहिंजे घोट राजा जी बि पूॼा कंदासीं और प्रसाद खाई करे व्रत छोड़ींदासीं। कथा ऐं अर्घ खां पोइ प्रसाद जेको आहे पाण बि खाइणो आहे, घर वारनि में बि विराइणो आहे। अहिड़े नमूने असां टीजड़ीअ जो व्रत रखंदा आहियूं। टीजड़ी माता सभिनी जा सुहाग सलामत रखे, हर कंहिंजे घर में सुख शांति ऐं खुशहाली हुजे। बोलो टीजड़ी माता की जय। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।